बिन जोइन जो वर तंहिंजो जीअरी जहनम में घर। दोस्तों हिकिड़े हमरा के ॿ ज़ालूं हुयूं। नंढीअ लाइ माड़ीअ ते ऐं वॾीअ लाइ हेठि रहण जो बंदोबस्तु कयो हुआईं। हिकिड़ी राति हिकिड़ीअ वटि त ॿी राति ॿीअ वटि तरसंदो हो। हिकु राति ॿिए ॻोठ में कम सां के हलियो वियो। उहा राति वॾी घरवारीअ जे हिसे जी हुई। हिकिड़े चोर खे बि ख़बर पई त अॼु राति घर धणी या मर्द माण्हू घर में कोन्हे। चोरीअ लाइ भलो मौक़ियो आहे, हथां न विञाइजे। चोर बि राति जो पेर में ॾेई अची घर में घिड़ियो। सम्झाई त हेठि माण्हू हूंदा, खड़के ते उथी पवंदा, मथे केरु न ॾिसंदो ऐं चोरी करणु सहजी रहंदी। दिल में इहा ॻाल्हि टले ॾाकण ते छप हणी चढ़ण लॻो त वॾी ज़ाल खे संभाल थी वई। उन वरी पंहिंजे दिल में सम्झो त लाशक मुड़ुस राति जो ई मोटियो आहे। मूं कुराड़ीअ वटि तरसण खां हुन नौजवान ॾींहं ॾे भॻो थो वञे। पंहिंजो हक़ अखियुनि सां मुंहं हथां वेंदे सही न सघी टप ॾेई खट तां उथी ऐं वञी ॼंघुनि में बख विधाईंसि। मजाण उन वक़्तु नंढी ज़ाल खे बि जाग थी पई। तंहिं सम्झो त पहाज पई मथे ईंदड़ मुड़ुस खे हेठि छिके, छो न मां खेसि मथे छिके वठांसि। इहो सोचे चोर खे मुड़ुस सम्झी ॻिचीअ में भाकुर विझी मथे छिकण लॻी। चोर माण्हू अॻे ई भाड़ी वेतर जो ॿ भाकुर पयसि, तिहां सुस्त थी पियो। हाणे हेठि छिकण ते त मथे विच में चोर जो खखरोट पे पियो। सुबुह ताईं विच ते टंगियो रहियो। सुबुह जी रोशनीअ में ॿिन्ही ज़ालुनि खेसि सुञाणे खणी चोर कई। माण्हू मिड़ी विया, लत ॾेई खणी चोर खे ॿधाऊं। थपाथुपीअ ते चोर सची कई त चोरीअ जे इरादे सां आयो हुयुसि। माण्हुनि पुछुसि पोइ तोखे कहिड़ी सज़ा ॾियूं? चोर चयो त असल सज़ा त सॼी राति काटी अथमि, तंहिं हूंदे बि जेका ॾियणु चाहियो सा क़बूलींदुमि, पर हिकिड़ी सज़ा न ॾिजो, ॿिनि जोयनि सां न परणाइजो। मेड़ मां हिकिड़े पुछुसि त छो? चई त ॿिजोए जे बदिरां हिकु राति में एतिरो लोड़ियो अथमि, असल मालिक सां त अलाए कहिड़ी झूठ हूंदी। वज़ाहत कंदे चवण लॻो त ॿिनि जोयनि जो वर तंहिंजो जीअरे जहनुम में घर, मतिलब त ॿिजोए सां 30 रोज़ टिमझण आहे। ज़ाल ज़हमत ॿार ॿरो, वस पुॼई त गुम छड़ो। दोस्तों वीडियो पसंदि आई हुजे त शेयर ज़रूर कजो।